अस्सलाम वालेकुम तव्हां असांजे चैनल सिर्फ निज़ामणी वीलॉग्स। अॼु जेको असांजो टॉपिक आहे मौसम ऐं थोरो असांजो ॻोठ जेको विज़िट कराइनि बाक़ी ॻोठ जेको डिस्ट्रिक्ट चंदा मोहम्मद खान सिंध में आहे। तव्हां ॾिसो जेको प्यारी वेदर आहे जेको तव्हां चओ तरफ़ ई दोस्तों जी तव्हां वेदर ॾिठी। हाँ तव्हांखे असां वठी हलंदासीं थोरो अॻियां उतां जी तरफ़ सुठा नज़ारा ॾेखारूं। दोस्तों अचो तव्हांखे हिकु साड़ी ॾेखारींदासीं ऐं प्लस में साइड में रोड लॻो पियो ऐं वाटर वहे पियो। हाणे तव्हां साड़ी ॾिसी ॾाढो शुक्र ते बि माशाल्लाह असांजे जेके हारी आहिनि तमामु महिनत रहनि। असांजा जेके हारी मसला तमामु महिनत करणु ॾाढो टुकड़े सारियूं पॉकेट आहिनि ऐं तव्हांखे असीं हेठली ॾेखारींदासीं सारियूं कीअं थियूं आहिनि छा प्रोजेक्ट थियो। ॾिसी त पता माशाल्लाह तमामु सारियूं सुठियूं थियूं आहिनि भले खां दिलि पोखी वियूं आहिनि थोरो ॾाढो टुकड़ो तमामु सुठो वियो आहे। ऐं मौसम दोस्तनि खे ॾेखारे सघो था अॻियां बि ऐं हिन तव्हांजे जेका पोयां बैकअप जेका आहे वेदर सन जेको माना आहे सिज लहण जे हाणे तमामु हाँ थोरो अञा बि थोरो अॻियां हलियो तव्हांखे औताक जी तरफ़ नज़र ॾेखारो। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो आहे अबूज़र ऐं हाणे आउं तव्हांखे असांजे ॻोठ जी तरफ़ थोरा नज़ारा ॾेखारींदुसि औताक जी तरफ़। अॻियां थोरो हल अॻियां थोरो हल भले थोरो वध अॻियां वधीक कोन्हे वध। कादर वध थो अॻियां माशाल्लाह सुठी मौसम लगी पई है। वञी की तरफ असांजी रवानगी है। तमामु ख़ूबसूरत नज़ारो तव्हां ॾिसी सघो था बिल्कुलु। कॉटन जी आबादी है। तव्हां ॾिसंदा साम्हूं सूजी अचे पई जेका माना कपास खयो वियो हिन दिगमुरी जी तरफ़ ऐं धूड़ बि जाम करे बि मौसम जे हिसाब सां असांखे थोरो अॻियां जल्दी हली साइड वठणी पवंदी जेको ॾिसंदा तमामु घणी धूड़ बि करे स्लो थी थोरो। हीअ ॾिसो पिया कपास खयो पियो वञे था।
ये मकई जी आबादी तव्हां ॾिसी सघो था हिते तव्हां बिल्कुलु हीअ जेको मकई खे पाणी हल आहे तमामु सुठी मौसम आहे हिकिड़ी जेका तव्हां बिल्कुलु ॾिसी सघो था चओ तरफ़ बरसाति जा बि काफ़ी